इब्राहिम साहब, अवां कीअं था ॾिसो ॿिन्ही दोस्तनि जी राय अवां जे साम्हूं आहे? मखसूस सीटनि वारो केस नो डाउट तमामु घणी अहमियत अख़्तियार कंदो पियो वञे। ॾिसो नसीर साहब, आऊं हिन केस खे पहिरें ॾींहं खां वठी हिकिड़ो बिल्कुलु लीगल पॉइंट ऑफ व्यू खां वठां थो। तव्हां जीअं अॼु बि अदालत जे ऑब्जर्वेशन हुई, तव्हां इलेक्शन कमीशन खे नज़रअंदाज नथा करे सघो। बिल्कुलु जेकॾहिं सभई फ़ैसिला हुकूमत खे करणा आहिनि या सभई फ़ैसिला इमरान ख़ान या इमरान ख़ान जे हामी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उनखे ई करणा आहिनि, पोइ तव्हां हीअ जेके थियनि इदारा बंदि करे छॾियो। जमहूरियत जो मक़सदु ई ग्रास रूट लेवल ताईं इदारा जेके थियनि, ग्रास रूट लेवल ताईं जमहूरियत हूंदी आहे ऐं उनखे बहाल ऐं बरक़रार रखण जे लाइ इदारनि खे पंहिंजो कमु करणो हूंदो आहे। ही टे मरहले ते केस पहुतो आहे। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो थियो, उन खां पोइ पिशावर हाई कोर्ट जेको थियो आहे उहो इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे दुरुस्त करार ॾिनो आहे। उते बि लाज़मी आहे जज बि थियल हुआ, उते बि इहो बि नथा चई सघो सभ जा सभु जेके हुकूमत जा हामी हुआ या इलेक्शन कमीशन जा हामी हुआ उन्हनि फ़ैसिलो ॾिनो आहे। उन्हनि फ़ैसिले खे अंडू करणु सुप्रीम कोर्ट जे लाइ लाज़मी आहे, सुप्रीम कोर्ट करे सघे थी। पर उहे जेके लीगल पॉइंट्स आहिनि जेके अॼु बि इलेक्शन कमीशन जे वकील उथाए रहिया आहिनि या जेके हाईकोर्ट जेके पंहिंजे तफ़सीली फ़ैसिले में जेके कारण बयानु कया आहिनि, उन्हनि कारणनि खे नज़रअंदाज करे डस्टबिन में नथो विझी सघिजे। आलमी प्रेशर अलॻि आहे, पॉपुलरिटी अलॻि आहे, आवाम जो जेको सो उहो अलॻि आहे। इहे सभु शयूं गॾाए जेको सो उहो गॾाए विचड़ाए पेश करण जी ज़रूरत न आहे। बुनियादी तौर ते केस पीटीआई जो आहे ई कोन, केस आहे सुन्नी इत्तेहाद तहरीक जो। सुन्नी इत्तेहाद तहरीक में कॾहिं शामिल थिया, हिननि जेको सो उते सर्टिफिकेट कहिड़ी तारीख़ुनि ते ॾिना आहिनि, तारीख़ुनि जो मामिलो आहे। बाक़ी जेकॾहिं ओट नोट करिणो आहे, पीटीआई खे सपोर्ट करिणो आहे, पोइ ही ॿिनि ॾींहंनि जो केस हो। पीटीआई जो मसइलो न आहे, सुन्नी तहरीक जो मसइलो न आहे। मसइलो सॼो इहो आहे त जेके एक्स्ट्रा सीटूं ॿियनि खे मिलियूं आहिनि या न आहिनि, उनजो आइन जेको सो आर्टिकल 51 जेको सो आहे उन में क्लियर आहे त मख़सूस सीटूं सियासी पार्टियुनि खे ॾेई सघजनि थियूं। मख़सूस सीटूं कॾहिं ॾेई सघजनि थियूं? उहो इलेक्शन एक्ट 2007 में उन जूं रखियल आहिनि। 66 फॉर्म जेको सो आहे कॾहिं सबमिट थी सघे थो, कंहिंजी सही। सही सां थी सघे थो। इहे इन मतिलबु चलो पीटीआई खे सीटूं ॾियूं बि था, पर हिननि जो एॾो मथो ख़राबु रहियो आहे गुज़िरियल साल खां। माना चीफ जस्टिस इहो कंहिं हिननि खे रोकियो? 1 साल खां हिननि वटि नोटिस हो इलेक्शन कमीशन जो, इंट्रा पार्टी इलेक्शन करायो, इंट्रा पार्टी। हाणे इन ते जेकॾहिं केरु दलील ॾिए पोइ फलाणे कहिड़ी इंट्रा पार्टी कराई, पाकिस्तान में किथे थियूं थियनि, पाकिस्तान में किथे थियूं थियनि। भई भले नथियूं थियनि, जेकॾहिं अमीन एॾा वॾा जमहूरियत जा दावेदार आहियो, अव्हांखे एॾी जेको तो शफ़ाफ़ियत एॾा शफ़ाफ़ तरीन आहियो, अव्हांखे त कराइणु घुरिजे हा न। हिननि खे सॼो जेको सो मामिलो ही इंट्रा पार्टी इलेक्शन न थियण जे करे थियो आहे न सॼो। हिन जा जेके कैंडिडेट आहिनि इहो ठीकु। त अञा चलो, इन खां अॻु में जेको कुझु थियो आहे, जेको सेनेट जे अपराध में अॻु में बि ॻाल्हि कई हुई, जेको साकिब निसार जेको हिननि जी भंगार वहंदे कई हुई, इमरान ख़ान ऐं उनजो जेको धड़ो आहे उनजी भंगार, उहो त हिन खां बसि केस हो। असीं सभु शयूं, इहे सभु शयूं असांखे विसारण न घुरिजनि त लीगल जेको सो मामिलो आहे उहो मूंखे जेको नज़र अचे थो त इहे पीटीआई या सुन्नी तहरीक सीटूं न आहिनि मिलियूं। हा, इहे सीटूं जेके आहिनि या त रिमांड थींदो केस इलेक्शन कमीशन ॾांहुं त हिन मामले ते वरी गौर करियो ऐं कॉन्स्टिट्यूशन जो जेको आर्टिकल 1 जी बिल्कुलु जेका असां उन जे रूह मुताबिक़ फ़ैसिलो करियो ऐं उन्हनि समूरनि शयुनि खे रखो, जेको सो नज़र में रखो त हिननि जेको सो पार्टी एफिलेशन फॉर्म 66 उहे कॾहिं जमा कराइनि, उन खां पोइ तव्हां फ्रेश फ़ैसिलो ॾियो। बाक़ी ईअं जेको त थोक जे हिसाब सां ईअं कंहिंखे झोली में विझी ॾेई छॾनि, ईअं इहो नामुमकिन आहे।